दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु मां एडमिंटन में सस्केशवन रिवर जे हिकु पॉइंट ते आहियां, जंहिं पॉइंट जो नालो आहे गवर्नमेंट प्लेस। हिकिड़ो ॿ ॾींहं अॻु में असां इन साॻी रिवर जे विलोड़ में ऐं सॼी रिवर जी जेका वहुकिरो आहे उन में असां मिकेंजी पॉइंट ते विया हुआसीं ऐं उहा बि तमामु ख़ूबसूरत हुई। त हीअ रिवर जेका ब्रिटिश कोलंबिया खां हले थी ऐं सस्केशवन प्रोविंस में वञी ख़तमु थिए थी, उहा हिन एडमिंटन शहर मां तमामु घणो गुज़रे थी। ऐं असां यानी आऊं सईदा मुंहिंजी घरवारी असां साईं मुमताज़ लांघा साहब जे घर रहियल आहियूं ऐं उन असांजी तमामु बहितरीनु महिमान नवाज़ी कई आहे। हीअ असांखे हिन घुमायो आहे ऐं उन जे ई जेको आहे सो इंफॉर्मेशन सां असां हिते तमामु घणो सुरूर हासिलु करे रहिया आहियूं। त मुमताज़ साहब हिते 20 सालनि खां रहे थो ऐं उन खे हिते जी हिन रिवर जे बारे में ऐं हिते जी लाइफ जे बारे में घणी ॼाण आहे। त असां चाहियूं था त मुमताज़ साहब असांखे हिन बारे में ॿुधाए त जीअं वरी इहा ॻाल्हि तव्हां ताईं पहुचे। मुमताज़ साहब, पोइ तव्हां इहो हिन रिवर जूं जेके मुख़्तलिफ़ पॉइंट्स आहिनि उन्हनि खे कीअं माना जेको आहे सो तव्हां बयानु कंदव? ज़बरदस्त साईं, महिरबानी। सभ खां पहिरीं त जेके दोस्त ॾिसनि पिया ऐं बाद में ही ॾिसंदा असांजी रिकॉर्डिंग, त उन्हनि जी महिरबानी बि ॾिसण जी। तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदो हलंदुसि त इट्स आल्सो माई ऑनर दादा अमीर नबड़ो साहब, उन्हनि जी मिसिस अदीस सईदा, उहे असांखे विज़िट करणु आया आहिनि। त असां सिंधी माण्हू त खणी हज़ार असां में कोताहियूं हुजनि, कमियूं हुजनि, पर महिमान नवाज़ी असांजे DNA में शामिलु आहे। त पंहिंजे वस वित आहार जेको आहे करे सघिया आहियूं। ऐं बिल्कुलु जेकॾहिं असां वटि कोई बि माण्हू एडमिंटन में ईंदो आहे त उनखे जेकॾहिं रिवर वैली न ॾेखारिजे त ॼण उहा हिकिड़ो इंसाफ़ु न थींदो। ऐं मुंहिंजी घरवारी अमृता चवंदी आहे त असां हिते एडमिंटन में हर शइ खे वॾो करे प्रेज़ेंट था कयूं, पर हीअ हक़ीक़त आहे त जेको एडमिंटन रिवर वैली सिस्टम जेको आहे अर्बन पार्क सिस्टम, उहो पूरे नॉर्थ अमेरिका यानी ही कैनेडा असांजो ऐं अमेरिका जेको दुनिया जी सम्झो अधु दुनिया आहे, तव्हां नक्शे ते ॾिसंदव ग्लोब जो, उनजो वॾे में वॾो पार्क सिस्टम आहे। 146 किलोमीटर ते पखिड़ियल आहे। इन में इलाही पार्क अची था वञनि ऐं उहो सॼो ईअं नेटवर्क ठहियलु आहे त उन में साइकिलिस्ट जेके वॉकिंग कनि था, माण्हू स्कीइंग कनि था, उन सॼे जो कनेक्शन आहे 146 किलोमीटर ते पखिड़ियल आहे। उन में अदा अमीर जीअं ॿुधायो शुरू में, त असां कल्ह वियासीं डाउन टाउन जे भरिसां जेको मिकेंजी पार्क आहे, उते रिवर वैली ब्रिज जेकी आहे उन भरिसां असां वॉक कयोसीं, उतां जा कुझु फ़ोटो वग़ैरह कढियासीं, ॾिनासीं, ॾाढो अदा इंजॉय कयूं। अॼु त जीअं असां अल्बर्टा में जेको आहे सो सनीएस्ट प्रोविंस त आहे, पर असां इलाही घटि ॾींहं हूंदा आहिनि जंहिंमें अहिड़ा ख़ूबसूरत ऐं सनी डेज़ हुजनि जंहिंखे इंजॉय करे सघे ऐं अहिड़ी सुठी कंपनी हुजे अदा जी, उन सां गॾु शेरो शाइरी किताबनि ते ॻाल्हाइणु ऐं वधि में वधि असांजो जेको मौज़ू रहियो आहे उहो सिंध जे माण्हुनि जे बारे में। भली किथे बि हुजूं, असां दुनिया में रहंदा हुजूं, पर असांजो जेको महवर आहे, जेको मौज़ू आहे, जेको असांजी सम्झो त हिकिड़ो चाह आहे या जेको हिकिड़ो गॾियल असांजो उत्साह आहे, उहा सिंधी आहे। त उनजे बारे में ॻाल्हायूं था ऐं असांजी ख़्वाहिश आहे त सिंध पंहिंजो जेको आहे उन में बि कंहिं ॾींहं अचनि, पाकिस्तान में ॾींहं अचनि जिते ईअं ई माण्हू आज़ादु घुमनि, जिते ईअं ई अहिड़ो सेफ ऐं हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो माहौल हुजे, जिते हर नंढो वॾो ॿार बचो असांजी भेणियूं ॿाहिरि सभु पंहिंजी ज़िंदगी जी खे इंजॉय कनि, जंहिंखे असां क्वालिटी ऑफ लाइफ था चवंदा अमीर। जी जी, त हिते इहा ई शइ आहे जेकी हिन सोसाइटी खे असांजी सोसाइटी खां वधीक डिफरेंशिएट थी करे। असल में इहा ॻाल्हि इन जे करे बि घणी वज़ाहत तलब आहे, जो जॾहिं हिननि मुल्कनि में जॾहिं असां अचूं था त घणा माण्हू रोज़गार जे करे वॾनि शहरनि में वञी आबाद थींदा आहिनि। जीअं असां लंडन में रहूं था ऐं उते जा बि कई नंढा नंढा शहर आहिनि, मगर लंडन में रोज़गार जे करे माण्हू वञी आबाद थियनि था, या मैनचेस्टर में आबाद थियनि था, या बर्मिंघम में आबाद थियनि था। तीअं हिते वरी कैनेडा में वॾा वॾा शहर आहिनि, वैंकूवर, टोरंटो ऐं ॿिया बि कई वॾा शहर आहिनि। मगर मुमताज़ साहब ऐं उनजी फैमिली जी ख़ासि ख़ासियत इहा आहे त हीउ हिकिड़ो नंढो ख़ूबसूरत शहर आहे, उनजे बावजूदि बि हिन में एतिरी गरम जोशी ऐं एतिरी त माना ज़िंदगीअ सां भरपूर जेको आहे टाइम ही गुज़ारीनि था, जो असांखे महसूसु थिए थो त हिते लाइफ जेको आहे ई हिते। त असल में जेका लाइफ हूंदी आहे उहा माण्हूअ जे नज़र में हूंदी आहे, उन जे विजन में हूंदी आहे। त
त मुमताज़ साहब जे विज़न में का लाइफ आहे, उन 20 साल हिते गुज़ारिया आहिनि, पोइ बि ईअं लॻे थो ॼण वॾो सोशल आहे। कोई माण्हू टोरंटो में रही ऐं लंडन में रही बि माण्हुनि सां एतिरो घिमियल न आहे जेतिरो की मुमताज़ साहब एडमिंटन में रही बि माण्हुनि सां एतिरो लह विचड़ में रहे थो। त इहा तव्हांखे माना कहिड़ी इहा इंट्यूशन आहे ऐं कीअं इहो सॼो सफ़र तव्हां हिते माना गुज़ारियो आहे? ज़बरदस्त ज़बरदस्त दादा, इहो त बिल्कुलु। ऐं थोरो जेकॾहिं फ्लैश बैक कजे, रिफ्लेक्ट कजे, त उन में मुंहिंजे ख़्याल में माण्हुनि जी शख़्सियत जो बि तमामु घणो असरु थिए थो, दोस्तनि जो, मिटनि माइटनि जो, तव्हांजी शुरूआती तरबियत जो। त शुरू खां पाण खे ॼण हिकिड़ो दोस्त जेके आहिनि उहे असांजे लाइ हिकु उत्साह रहिया आहिनि, दोस्त ऐं उन्हनि जो असां मिलणु जुलणु। त जॾहिं हिन मुल्क में आयासीं, जीअं अदा अमीर चयो त ही विंटर सिटी आहे असल में, छो जो मां सिटी ऑफ एडमिंटन में 8 साल जॉब कई आहे एज़ अ डेवलपमेंट ऑफिसर, ऐं हाणे मां प्रोविंशियल गवर्नमेंट में आहियां, लोकल गवर्नमेंट में, जीअं सिंध में हूंदी आहे। त ही सिटी असां हिनखे चवंदा आहियूं विंटर सिटी, छो जो हिते सियारे जा महीना वधीक हूंदा आहिनि एज़ कम्पेयर टू हे जेके असांजा समर जा आहिनि। 6 खां वधीक महीना जेका ही शहर बर्फ़ सां ढकियल, त डेफिनेटली उहा थधि हूंदी आहे, -40 -50 ताईं बि असांजो टेम्परेचर ईंदो आहे। त जॾहिं मां हिते नओं आयो त दोस्त इहा मश्करी कंदा त मां हुनखे चवंदो हुउसि, दादा मां जिते शदादकोट में रही आहियां हुते +50 हो, हिते -50 आहे, एक्सट्रीम आहे, ईदर वे एक्सट्रीम। त पाण को माइल्ड वेदर में त रहिया न आहियूं। हिकिड़ो त इहो त उहो उनखे हिकिड़ी पॉज़िटिविटी सां एडॉप्ट कयोसीं ऐं थी वियासीं, 20 साल गुज़री विया। पोइ शेख हयाज़ी अलफ़ त का ख़बर कान पई कीअं कहिड़ी तरह नज़रुनि शुरू थिया प्यार जा सिलसिला, हूअं त नज़रुनि अॻियां गुज़रिया हुआ कई क़ाफ़िला। त दुनिया पूरी घुमियासीं, पर पंहिंजो नसीब, पंहिंजो रिज़्क़ हिते लिखियलु हो, हिन शहर में आबाद थी वियासीं। हिकिड़ो ॿियो 2-3 दोस्त करे चवंदा दादा असांखे अमड़ जी बि दुआ लॻी वई, त अबा अलाह कंदो करे कोसो वाह न लॻंदई। त हाणे कोसे वाह जे लाइ असां हिते तरसजी विया आहियूं। हा, त उन तव्हांजे उन सुवाल जे तरफ़, त असुलु जेको आहे न जेको तव्हांजे अंदरि ड्राइव थिए थी, जीअं अदा चयो, त अहिड़ी कहिड़ी शइ हुई, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं तव्हांखे ईअं हिते एक्टिव रखियो आहे, दोस्तनि सां कनेक्टेड रखियो आहे, उन में हितां जो सना जो चैप्टर ठाहिणु हुजे, या हिते जेके बि दोस्त आहिनि, बिल्कुलु ॼण सिंध खां ॿाहिरि असांजी हिकिड़ी नंढड़ी सिंध आहे। त उहा असुल में इंसान जे अंदरि में उहा डिज़ायर एनर्जी ईअं ई थिए थी, तव्हांजी पसंदि छा आहे। त पाण वटि जेको खणी हॉबी जंहिंखे चओ, उहा इहा आहे दोस्तनि सां मिलणु, दोस्तनि सां ई गॾु गुज़ारणु। त उन जो ई वजह हुई त जेके बि हिते सिंधी रहनि था उन्हनि सभिनी सां हथ धोराइण वारो वास्तो रहियो आहे। इहो हिकिड़ो फितरती अमल बि शायदि आहे, जो असां जॾहिं बि मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि मां ऐं शहरनि मां गुज़रंदा आहियूं, त असां ॾिसंदा आहियूं त वॾनि शहरनि में माण्हू जेतिरो मसरूफ़ रहनि था, ओतिरो हिक ॿिए जी लेग पुलिंग बि वधीक कनि था, ऐं उन्हनि खे जेको आहे सो हिक ॿिए सां मोहबत ऐं महिमान नवाज़ी जो जेको मतिलबु फितरती जेको हिकिड़ो अमल हूंदो आहे, उहो उन्हनि में एतिरो जोशो ख़रोश सां न हूंदो आहे, छो जो उन्हनि जी ज़िंदगी ख़ुदि एतिरी मसरूफ़ गुज़रंदी आहे जो मतिलबु ओतिरो महिमान नवाज़ी न कंदा आहिनि। त हिते जेको तव्हांजी ज़िंदगी गुज़रे थी, उहा तव्हां सम्झो था त हीअ अहिड़ी हिकिड़ी का ॻोठाणी ज़िंदगी आहे, या तव्हां सम्झो था त तव्हांजे अंदरि में को अहिड़ो माण्हू हो जेको बर्फ़ जा 8 महीना गुज़रण जे बावजूदि बि माना उन जे बावजूदि बि तव्हां पंहिंजे अंदरि खे आइसोलेशन में फील नथा करियो, कि माण्हू डिप्रेशन जो शिकार थी वेंदा आहिनि। मौसम जेका आहे, स्पेशली मौसम जेका आहे, माण्हू खे डिप्रेस करे छॾींदी आहे। मगर साॻी मौसम मूं नॉर्वे में बि ॾिठी आहे, ऐं नॉर्वे में छाकाणि जो उते जी पॉइंट्स खे गवर्नमेंट एतिरो यानी कमर्शलाइज़ न कयो आहे। उते जूं जेके सयाहत जूं पॉइंट्स आहिनि, उनखे उन्हनि एतिरो कमर्शलाइज़ कोन कयो आहे, इन जे करे उहा इमिग्रेंट कंट्री कोन्हे। हीअ कैनेडा साॻियो ई जोग्राफिकली साॻियो कंट्री आहे जीअं नॉर्वे आहे, पर हीअ जेको आहे सो इमिग्रेंट फ्रेंडली कंट्री आहे, तंहिंजे करे माण्हू जिते बि हिते अचे थो पंहिंजी तबियत मुताबिक़ हुते आबाद थी वञे थो। त इहे जेके शयूं आहिनि, इहे मुमताज़ साहब में तमामु घणियूं आहिनि। त उहो शुरूअ खां ई हिकिड़ो एतिरो फ्रेंडली ऐं एतिरो त सुठो दोस्त नवाज़ आहे, जो हुन जी तबियत मुताबिक़ ई हिनखे मुंहिंजे ख़्याल में त शहर तव्हांखे मिलियो आहे। मां हाणे जेके दोस्त ॿुधनि था उन्हनि खे बि हथु ॿधी अर्ज़ु कंदुसि, ऐं अदा जी बि आहे हिकिड़ी मोहबत आहे, त ताड़ी हिकु हथ सां न वॼंदी आहे, ॿिन्ही हथनि सां वॼंदी आहे। त इहा हिकिड़ी ख़ुशकिस्मती आहे, जेके हिते सुठा दोस्त मिलिया, सुठी कंपनी मिली, त जेकी तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो थिंकिंग हूंदी आहे, सोच हूंदी आहे, उहा तॾहिं ई वधंदी आहे जॾहिं तव्हांखे पंहिंजे पाण जहिड़ा दोस्त मिलनि। इहा हिकिड़ी ख़ुशकिस्मती हुई
ते दुनिया जी एॾी रिमोट एरिया जेके एडमिंटन जेको मां चवंदो आहियां दोस्त खिलंदा आहिनि त मां कैनेडा में अचण खां पोइ नालो ई पहिरियों दफ़ो ॿुधो एडमिंटन जो, पर हिते आबाद थी वियासीं त हिकिड़ी आहे शइ। ॿी तव्हां जेकी पाण जी ॻाल्हियूं कयूं त हिन सोसाइटी खे हिन डेवलप कयो आहे, जेकी पाण चयोसीं त क्वालिटी ऑफ लाइफ आहे। त हिते पार्क ही सभु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांखे मतिलबु हिकिड़ो उत्साह थियूं ॾियनि। ऐं ॿी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई जेकी वरी मां थोरो ईअं हलियो वेंदुसि त मुंहिंजी पंहिंजी फील्ड जेकी आहे उहा सिटी ऐं रीजनल प्लानिंग अर्बन प्लानिंग। त असां हिकिड़ो बुक पढ़ंदा हुआसीं, हुनजो नालो अर्बन वर्ल्ड। हुन में एग्ज़ैक्टली इहे वर्ड हुया जेके तव्हां बिल्कुलु चयो रुनमाई था कनि। त जॾहिं जॾहिं माण्हू वधीक अर्बन थो थिए न, या वरी बि वधीक अर्बन लाइफ थो गुज़ारे या अर्बन लाइफ में रहे ई वॾो थो थिए, त उहो माण्हू थोरो वधीक माना मूंखे पाण अर्बन लाइफ वणंदी आहे पर उहो आर्टिफिशियल थो थिए। तव्हांखे नेचुरल टच या नेचुरल ब्यूटी जेकी मिले थी या करे थी थिए थी त उहा वधीक तव्हांखे रिमोट एरियाज़ में जेके रूरल एरियाज़ आहिनि उन में मिलनि थियूं। त पाण त ॼायासीं ई नंढड़े शहर में ऐं सिंध जे जेका रूरल एरिया सां तालुक़ु रहियो, ॻोठनि में ॿिन्हिनि ॿारनि ते वॾा थियासीं, त शायदि उहो हिकिड़ो वॾो रीज़न हुयो। त जॾहिं हिते आयुमि मां त हिन एडमिंटन में बि तव्हांखे उहो रूरल टच वधीक मिलंदो एज़ कम्पेयर टू जेके असांजा हिन जा कैनेडा जा वॾा ॿिया शहर आहिनि, जंहिंमें टोरंटो GTA एरिया आहे या वैनकूवर आहे या मॉन्ट्रियल आहे या ऑटवा आहे, जेके असांजा वॾा वॾा शहर आहिनि। त उन्हनि सां इवन असांजो कैलगरी हिते जेको शहर आहे उन में बि तव्हांखे ईंदो तव्हांखे अर्बन टच वधीक मिलंदो। पर हाणे एडमिंटन जॾहिं असां आया हुआसीं त 7.5 लख आबादी हुई, हाणे उहो मिलियन खे क्रॉस करे वियो आहे, 11 लख जी आबादी जो शहर आहे। पर स्टिल तव्हां हिते ईंदो त तव्हांखे लाइफ जो जेको लाइफ स्टाइल आहे न उहो तव्हांखे ॼण फील थींदो त फास्ट पेस्ड कोन्हे, स्लो आहे ऐं रूरल वधीक आहे। तव्हांखे हिकिड़ी स्लो लाइफ, तव्हांखे हिकिड़ी पीसफुल लाइफ, हिकिड़ी कंफर्टेबल लाइफ मिलंदी। ऐं वधीक हिते जेके माण्हू आहिनि उहे फैमिली ओरिएंटेड आहिनि, अर्बन न आहिनि एॾा बाय नेचर। माना सम्झो जीअं असांजा ॿाराड़ी जा माण्हू हूंदा आहिनि न, ईअं बिल्कुलु तव्हांखे उहो हिते टच मिलंदो। असल में जेके दुनिया जा वॾा वॾा दिमाग़ आहिनि, के वॾा वॾा राइटर्स जी या सोशल वर्कर्स या पॉलिटिशियंस जी, उहे हूअं ई बि दुनिया जे मुख़्तलिफ़ शाहिदनि मां, मुख़्तलिफ़ मरहलनि मां ऐं मुख़्तलिफ़ ॾुखियनि मरहलनि मां गुज़रिया आहिनि जी। मसलन जेकॾहिं अर्नेस्ट हेमिंगवे जो मिसाल वठिजे, जी जेको अमेरिका जो तमामु वॾो राइटर हो, जंहिं ओल्ड मैन एंड द सी बि लिखियो ऐं फेयरवेल टू आर्म्स बि लिखियो, यानी ॿी जंग अज़ीम जे दौरान जेका हुन तकलीफ़ ॾिठी उनखे हुन फेयरवेल टू आर्म्स में लिखियो। या जॾहिं हुन पंहिंजे अंदर खे ॾिठो त हाणे आउं पंहिंजे अंदर मां किथे बि डिसीशन पावर ऐं विल पावर नथो अर्ज करे सघां, नथो हासिलु करे सघां, त हुन हिकिड़े लेक ते वञी ज़िंदगी गुज़ारी आख़िर में ऐं उते वेही करे ओल्ड मैन एंड द सी लिखियो। त अहिड़ी तरह सां रेगन हिकिड़ो ट्रक ड्राइवर हो, बिल्कुलु ट्रक ड्राइवर हो ऐं अमेरिका जो सदर थी वियो। छो जो उन ट्रक ड्राइवर हूंदे हुन जेका ज़िंदगी ॾिठी पे, बेसिकली इहा ॻाल्हि सोचण जी आहे त इहो न सोचियो त इंसानु किथे पियो गुज़ारे, किथे पियो हले, इहो सोचणो आहे त इंसानु उते छा पियो सोचे। ट्रक ड्राइवर मां अमेरिका जो सदर थियो जिमी कार्टर, उहो जेको आहे सो हिकिड़े कैडिट हो, शिप ते सेल कंदो हो। घणेई माण्हू सेल कनि था, अल्ताफ़ शेख बि सेल कयो, रशीद अबड़े बि सेल कयो, बशीर विस्तरा सिंधी जा जेके आहिनि उन्हनि बि सेल कयो, घणेई दुनिया जा वॾा वॾा इंजीनियर्स आहिनि जिन शिप्स ते सेल कयो। मगर जिमी कार्टर उन लाइफ खे उन विजन सां बि ॾिठो जंहिंमां हू जेको आहे सो अमेरिका जो सदर थी वियो। त मां ईअं नथो चाहियां त मुमताज़ साहब जेको आहे सो को कंहिं मुल्क जो सदर थींदो, मगर मूंखे हुन जी तबियत में उहा लीडरशिप नज़र अचे थी जंहिंमां मूंखे लॻे थो त हू हिकिड़ो दुनिया जो वॾो अॻुवाण थींदो ऐं हू उन रस्ते ते आहे। ऐं सिर्फ़ु मुमताज़ साहब खां इहो पुछणु थो चाहियां त जॾहिं तव्हां नंढे रस्ते ते हली रहिया हुआ या ॻोठ में जॾहिं नंढा हुआ या जॾहिं यूनिवर्सिटी लाइफ में आया, त कहिड़ियूं कहिड़ियूं शख़्सियतूं हुयूं जेके तव्हांजे ज़हन में रिफ्लेक्ट कंदियूं हुयूं जो तव्हां हिन वक़्तु हिकु तमामु हिकिड़ो समाजी अॻुवाण थी उभरियो आहे मुमताज़ लांघा जेको आहे न, उहे कहिड़ियूं कहिड़ियूं शख़्सियतूं हुयूं जिन तव्हांखे मुतासिर कयो, जेके तव्हांजे ज़हन में हुयूं? बिल्कुलु बिल्कुलु, मां इहा हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि ॻाल्हाए पियो जेॾी महिल, त सम्झो त यकीन कयो त मां हिकिड़े हुन माइंड सेट में हलियो हुयुसि। त वाक़ई ॾिसो त ज़रूरी न आहे त दुनिया में इंसानु कंहिं हिकिड़े क्लास में पैदा थो थिए या सिंपली तव्हांखे चवां त को ग़रीब माण्हू इंसानु पैदा थो थिए, त ज़रूरी न आहे त उहो ग़रीब थी मरे।
ईअं न आहे त हिकिड़ो इंसान खे सफ़ा अंडर प्रिविलेज्ड हिकिड़े पीढ़ियल जेको आहे क्लास में पैदा थी उन में ई मरी वञे। जेकर इंसानु चाहे त हू पंहिंजा बल्कि पंहिंजी सराउंडिंग जे माण्हुनि जा हालात मटाए सघे। त मां इहो ज़रूरु मैंशन कंदुसि त मुंहिंजी जेकी बचपन जी लाइफ हुई न दादा, असां माना जेके सिंध बलोचिस्तान जे बॉर्डर ते आहे शहदादकोट, तव्हां जेके शहदादकोट शहर खे थोरो फ्लैश बैक वारे मां ॾिसां, जिते असां नंढा थी वॾा थियासीं, ऐं हिन वक़्तु बि तव्हां ॾिसंदव त तालीम जे हिसाब सां, सिहत जे हिसाब सां ऐं हिन लिटरेचर अदबी हिसाब सां इलाही माना बैकवर्ड शहर आहे, इलाही कमु करण जी ज़रूरत आहे। उते जेको आहे सो इलाही ज़रूरत करण आहे। त उते जॾहिं हिकिड़ो ॿारु पैदा थो थिए त उनखे जेकी इन्वायरमेंट आहे उतां जी सोसाइटी आहे उहा अनफॉर्चुनेटली उहा अहिड़ी नथी मिले सपोर्टिव जंहिंमें माण्हू अॻिते वधे। त असां जॾहिं प्राइमरी स्कूल में पढ़ंदा हुआसीं त असांजो हिकिड़ो टीचर हूंदो, उनजो नालो हूंदो फैज़ मोहम्मद खरल। हीअ जेके दोस्त बाद में असांजा ॾिसंदा त उहे हिन शइ जी बिल्कुलु गवाही ॾींदा। ऐं उनजे नाले ते हिन महिल शहदादकोट शहर में 7 स्कूल आहिनि ऐं हुनखे औलाद कोन्हे। ऐं नंढड़ा हुयासीं असां, हू असांखे जॾहिं पढ़ाईंदो हो न त हिकिड़ो त तव्हांखे भई स्कूल में उहो टीचर हुयो पढ़ाईंदो हो, उन खां पोइ शाम जो चवंदो हो त जेके ॿार इंट्रस्टेड आहिनि उहे अचो, मां तव्हांखे जेको आहे सो फ्री में ट्यूशन पढ़ाईंदुसि। पर असल में ट्यूशन न पढ़ाईंदो, हू दुनिया जा जेके बि अज़ीम शख़्सियतूं न उन्हनि जा किताब खोले उन्हनि जे बारे में पढ़ाईंदो। त हीअ दुनिया जा मां जीअं तव्हां नाला खयां इन्हनि सभिनी प्रेसिडेंट्स जा, तव्हां इब्राहिम लिंकन जा ऐं इस्लामी दुनिया जा जेके वॾा वॾा नाला रहिया उन्हनि जा, बल्कि सब कॉन्टिनेंट जेको आहे सो पंहिंजे में जेके वॾा वॾा नाला पैदा थिया आहिनि, शख़्सियतूं थियूं आहिनि, उन्हनि जूं बायोग्राफीज़ पढ़ाईंदो हुओ। ऐं मज़ेदार ॻाल्हि भाई तव्हांखे ॿुधायां, इट माइट मेक सम पीपल लाफ कि असां ते हुन नाला रखिया। अच्छा, त भई हीउ छोकिरो आहे, हू जज थींदो, हू मूंखे चवंदो तूं गवर्नर थींदे। अच्छा, पोइ असां नंढड़ा ॿार 7-8 साल जा ॿार जॾहिं असां हिक ॿिए सां मिलंदा हुआसीं, रांदि खेॾंदा हुआसीं, चवंदा अड़े मां गवर्नर आहियां, ॿियो को दोस्त चवंदो मां जज आहियां, को चवंदो मां सदर आहियां। त ईअं हुन असांखे हिकिड़ो असांजो विजन सेट कयो, वाह, कि तव्हां दुनिया में कुझु करे सघो था। त हिकु त उहो टीचर असांजो, इहो माना तव्हांजो सोर्स ऑफ इंस्पायरेशन उहो टीचर हो। उन खां पोइ मुंहिंजी मदर, अच्छा, छो त उन मां जॾहिं 13 सालनि जो हुउसि त मुंहिंजो वालिद साहब गुज़ारे वियो, पर हुन कॾहिं बि मूंखे यूनिवर्सिटी ताईं जेको आहे पढ़ियोसि कयुमि त हमेशह चवंदी त बाबा तोखे तुंहिंजे लाइ नंबर 1 ते प्रियोरिटी तुंहिंजी तालीम आहे, पढ़, उन ते कंप्रोमाइज़ न थींदो कॾहिं। बहितरीनु। त शी वॉज़ माई इंस्पिरेशन टू। ऐं उन खां पोइ जीअं हुन असांखे टीचर पढ़ायो ऐं जीअं तव्हां हिकु किसा ॿुधाया त पोइ हिकिड़ो उत्साह पैदा थियो माण्हुनि खे पढ़ण जो। दुनिया जा वॾा वॾा माण्हू उन्हनि जी बायोग्राफीज़ पढ़नि, उन में जेकॾहिं इस्लाम जे हिसाब सां ॾिसिजे त हज़रत अली करमुल्ला वजह जी ज़िंदगी ॾिसिजे। तंहिंजे करे हिते जॾहिं मुंहिंजो नालो मुमताज़ अली लांघा आहे त हिते मिडिल नेम जी इन मुल्क में का न हूंदी आहे, उहा लीगल हैसियत, पर मां उनखे पंहिंजो उनजी सही मोहबत ऐं इंस्पिरेशन में मां पंहिंजो नालो अली रखायो हिते, अली मुमताज़, हज़रत अलीअ जी मोहबत। हा, ही वाज़ मुंहिंजो हाणे सोर्स ऑफ इंस्पिरेशन। इहो बि तव्हांजो सोर्स ऑफ इंस्पिरेशन। नंढड़ा जा जेके किसा ॿुधंदा हुआसीं, उन शुजात जा, बहादुरी जा, लीडरशिप, वाक़ई। हा, त हिकिड़ो इहो सोर्स रहियो इंस्पिरेशन जो। पोइ जॾहिं यूनिवर्सिटी पहुतासीं त यूनिवर्सिटी जा उतां जा उस्ताद, उतां जा जेके सो दोस्त, ऐं पोइ वरी पूरी सिंध जा जेके उते इंटेलेक्चुअल क़िस्म जा दोस्त आया, उन्हनि जा इंस्पिरेशन। साईं, हिकिड़ी सोर्स ऑफ इंस्पायरेशन थींदियूं आहिनि शख़्सियतुनि मां। त मां इहो तव्हां खां पुछणु चाहियो, इहो तव्हां तमामु सुठो ज़िक्र कयो। मोस्टली माण्हू पंहिंजे उस्तादनि खां या पंहिंजे माउ पीउ खां इंस्पायर हूंदा आहिनि। जंहिं उस्ताद जो तव्हां ज़िक्र कयो, इहो फैज़ मोहम्मद खरल, माना इहो हिकिड़ो तव्हांखे हुन इहो वॾो उत्साह इन करे ॾिनो जो नंढपण में जेको कुझु माण्हू ॾिसंदो आहे उनजा जज़्बात मासूम हूंदा आहिनि। ऐं तव्हां ॾिसो हिन उस्ताद केॾो वॾो कमु ॾेखारियो आहे जो ॿारनि खे शाम जो घुराए उन्हनि वॾनि माण्हुनि जा ख़्यालात हुननि जे मेजाले में विधा, बिल्कुलु जेको हुननि जे ग़ैर शऊर में उहो हलिया विया उहे शख़्सियतूं हली वियूं। ऐं उन्हनि ॾींहंनि में इंसानु जेको आहे सोचींदो आहे त काश आऊं बि अहिड़ो थियां। पोइ चाहे थी सघे थो उन खां वॾो माण्हू थी वञे, या थी सघे थो एॾो ज़रूरी न आहे त उहो उन स्टेज ते पहुचे, मगर हुन जा जेके ख़्यालात आहिनि उहे उन ट्रैक ते हलनि था। ऐं उहो ट्रैक जेको आहे जो हिकिड़ो तमामु मुसबित ट्रैक हूंदो आहे, जेको दुनिया खे तब्दील करण वारो या दुनिया जा ॾुख ख़ुशीअ में तब्दील करण वारो ट्रैक हूंदो आहे। त हिकिड़ा इहे सोर्स ऑफ इंस्पायरेशन हूंदा आहिनि शख़्सियतूं। ॿिया वरी सोर्स ऑफ इंस्पायरेशन कोई मूसीक़ियूं हूंदियूं आहिनि, कोई किताब हूंदा आहिनि, कोई कलर हूंदा आहिनि। त अहिड़ा बि के सोर्स ऑफ इंस्पायरेशन तव्हांजी ज़िंदगी में आहिनि? लिटरेचर में माना जंहिं दौर में असां वॾा पिया थियूं त इलाही दोस्त थी सघे थो उन ई साॻे उन जा एज ग्रुप जा हुजनि, त खलील जिब्रान ऐं अमर जलील, वधि में वधि उनखे, ऐं साईं GM सैयद जा किताब। हा, छो त जेको
शदात कोट आहे उहो वरी सियासी हिसाब सां इलाही जेको जीअं मां चयो न इलाही ॿियनि फील्ड्स में कम जी ज़रूरत आहे पर सियासी हिसाब सां तमामु शौर वारो हिकिड़ो शहर रहियो आहे उनजी वजह हिकु शोहरत इहा बि रही त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा या इवन हाणे जेको आहे फरियाल या बिलावल हुया उहे बि उतां ई चूंडिजी ईंदा आहिनि त उहो हिकिड़ो गढ़ आहे हिकिड़ो पीपल्स पार्टी जो त हिकिड़ो इन हिसाब सां जेकी पॉलिटिकल एक्टिविज़म ॾाढी रही ॿियो जीअं सिंध जा जेके बि मतिलबु वॾा नाला तव्हां खणो बशीर ख़ान शहीद बशीर ख़ान कुरैशी हुजे या सिराई कुर्बान ख्वावर या हाणे जेको आहे नियाज़ कालानी त इहो उन्हनि जो इलाइक़ो ऐं शहर रहियो मीरो ख़ान ऐं शदात कोट त उन्हनि जी बि इलाही उते जेको आहे अचणु थींदो हो त उनजे करे पोइ साईं जी एम सैद जा किताब पढ़ण जो असांखे एक्सपोजर मिलियो उन खां पोइ जेको आहे सो असांजो सिराज मेमण साहिब जा किताब मां ॾाढी शौक़ सां पढ़िया पढ़ाॾो सोई सॾु ऐं मरण मूसी आहे त इहे ॼण असांजे स्टूडेंट लाइफ खां ज़हन ते इहे चिटियल हूंदा हुया त उन किताबनि में तव्हां ॾिसो न हक़ीक़त में त लतीफ़ साईं चए न पढ़ाॾो सोई सॾु जे वर वाईअ जो लही पहिरीं हुया गॾु ॿुधण में ॿ थिया एको ते ऐं उहो मरण मूसी आहे त उनजो असुलु सॼो शहर शाह साहिब जो आहे त तो साह सन घणनि सी जीअण गोशे जा मरण मूसी आहे त पुठियां तो पंधु कया त उन ते सिराज इंस्पायर थी किताब लिखियो मरण मूसी आहे उन में सॼो समन जो या दूल्हा दरिया खान जो सॼो इहो दौर आहे तारीख़ी किताब आहे बेसिकली पर नॉवल जे सूरत में इन असांखे इंस्पिरेशन ॾिनी इन किताब तव्हांखे वरी इंस्पिरेशन ॾिनी आहे छो त लतीफ़ खे जेको आहे सो मां इहो अॻु में बि चई चुको आहियां त सिंध में जेकॾहिं कोई बि दोस्त शऊर वारा दोस्त आहिनि ऐं उन्हनि सां पुछिबो त क़ुर शरीफ़ खां बाद में जेकॾहिं कंहिं किताब खे पढ़ियो थो वञे बिल्कुलु या लेखियो थो वञे या जेको सम्झो त माण्हुनि खे अवेयरनेस आहे त उहो शाह जो रिसालो आहे बिल्कुलु आहे बिल्कुलु ऐं उहो पाण बि उन में एतिरियूं आयतूं ऐं उनजा जेके चैप्टर आहिनि देट इज़ आल्सो पाण शाह साहिबु चए थो त उहो हिकिड़ो आयतूं आहिनि बिल्कुलु लतीफ़ साईं उन रिसाले में ई केतिरो ई क़ुर जूं आयतूं कोट थियल आहिनि उन जे बैतनि में कोट थियल आहिनि त उहा जेका हुन सोई राह रद्द करे सोई रहनुमा वॾो इज़्ज़तमंद शाह वॾो ज़िल्लो बिल्कुलु लतीफ़ शाह माना इलाही इन आयतूं जीअं सुर जे पासे हुन में ससुई बि अथसि त उन में बि तव्हां ॾिसंदो त हुन में आयतुनि जो इस्तेमालु थियल आहे बिल्कुलु बिल्कुलु हा त कालू भला कल्ब सही जॾहिं कन पियोमि वाह वाह तंहिं तित कयोमि वचन वेड़ी चंसी अलस्तु बि रबिकुम जॾहिं कन पियोमि कालू भला कल्ब बिल्कुलु हा तंहिं तित चयोमि उन्हीअ वेल कयोमि वचन वेड़ी चंसी त ॾिसो लतीफ़ साईं क़ुर जे रेफरेंस सां आयतूं में यूज़ कयूं बिल्कुलु त बहरहाल शाह लतीफ़ जे फ़लसफ़े ते या उन जे सुरमिन ते जेतिरो ॻाल्हाइजे ओतिरो घटि आहे ऐं उन क़ुर शरीफ़ जे पस मंज़र में या उन जे फ़लसफ़े खे शाइरीअ में बयानु कयो आहे मगर जेकॾहिं असां इहो ॾिसूं हींअर असां जंहिं जॻह ते अची पहुता आहियूं उन तां मूं ॾिठो आहे तमामु मुख़्तसिर नमूने सां मुंहिंजी ज़िंदगी गुज़री आहे उन में मूं ॾिठो आहे त जेके बि सिंधी माण्हू दुनिया जे कंहिं बि कुंड कुर्छ में रहनि था मगर उन्हनि जो जेको फ़िक्री रहनुमा आहे उहो फ़िक्री रहनुमा शाह लतीफ़ आहे तव्हां ॾिसंदा उहो हर जॻह ते शाह लतीफ़ जे बैत खे कोट करे पंहिंजी लाइफ सां मिलाइणु चाहींदा आहिनि त इहो शाह लतीफ़ जेको आहे सो सिंधी माण्हुनि जे फ़िक्री रहनुमा तौरु हिकिड़ो किरदारु अदा कयो आहे उहो ज़रूरी न आहे उहो माण्हू किताबनि पढ़ण जो शौक़ीन हुजे ज़रूरी न आहे मूं अहिड़ा कई माण्हू ॾिठा आहिनि जेके अनपढ़ियल आहिनि पोइ बि उन्हनि खे लतीफ़ साईं जा शेर बरज़ुबान यादि हूंदा आहिनि ऐं हुननि खां को सुवालु कबो आहे त हू चवंदा आहिनि त हीउ साईं शाह लतीफ़ जो हीउ शेर आहे चथी थधीअ का कान्हे वेल वेहण जी मथां थिए हूंदा आहे पेर न लही पिरीअ जा त मां इन जे करे जिदोजहद ते हलियो आहियां त इहा जेका इंस्पायरेशन आहे उहे शाइर ॾींदा आहिनि त मूं चयो त हाणे उन ते असां ॻाल्हाईंदासीं त उन ते अलॻि सेशन थियणु घुरिजे हिकिड़ो इन खां पहिरीं जो तव्हांखे ॿिए मौज़ू ते हलिया वञूं मां थोरी वज़ाहत कंदो हलां दोस्तनि सां त मां को शाह साहिब जो वॾो पारखू या को स्कॉलर न आहियां ऐं तव्हां असां प्राइवेट कचहरी में जॾहिं वेठा हुआसीं अदा मूंखां इहो पुछो त मां हिनखे चयो त हिकिड़ो बाद माण्हुनि सां उन्हनि जी कंपनी में वेहण जे करे या उन्हनि खे ॿुधी करे यादि थियो आहे न त असां हिकिड़ा इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जा शागिर्द हिकिड़ा बेअदब माण्हू त उनखे जेको मूं सम्झो लतीफ़ साईं खे त उनजी सॼी शाइरी ऑब्ज़र्वेशन ते आहे जीअं हाणे पाण दरिया जे किनारे ते वेठा आहियूं त लतीफ़ साईं चए थो त ॿुॾंदे ॿुड़नि में के हाथिक हथ विझनि वाह
हाणे बि रिसेंटली असां सना जो फंक्शन अटेंड कयोसीं त कंहिं दोस्त इहो शेयर पढ़ियो त चए त ॿुधंदे ॿूढ़नि में कि हाथिक विझण वारा इंसान केॾो ज़लील आहे हुन में हालांकि लतीफ़ से हाथिक चए थो जेको ज़रूरतमंद चवंदा आहिनि डूबते राजे के लिए तिनके का सहारा ई दो बिल्कुलु त चए थो केॾी लज लतीफ़ चए वेचारनि कखनि वाह या त कंधी कनि या साण हलनि सीर में वाह त हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन जे करे साण मूंखे यादि आई। हलनि सीर में सीर में सम्झो हा। सीर सम्झो था हा साईं कुन में हलिया वञनि या ऐं ॿुॾी वञा त गॾु हुन सां गॾु यानी शहादत जो रस्तो शहादत जो रस्तो बिल्कुलु त इहो ईअं मूंखे यादि थियो आहे वाह, जेके वाह। दोस्त ॿुधनि था ऐं उहे बि यादि करणु चाहिनि था जेकर तव्हां हुन मक़सद खे सम्झी पर्पज़ खे सम्झी यादि कंदो न त यादि बि थी वेंदो यादि कुदरती तौर ते हा। या बेच थी वञनि था त बहरहाल शाह लतीफ़ जे बारे में ॻाल्हि ॿोल हलंदी रहंदी मगर हाणे मां साईं खां पुछणु चाहियां थो छो जो आउं चाहींदुसि त साईं रंगनि जे बारे में थोरो ॿुधाए असल में जेके रंग आहिनि उहे हिकिड़ा ख़ासि कैफ़ियतुनि खे ज़ाहिर कनि था त जीअं मसलन जेतिरो मूं पढ़ियो आहे जीअं फेंगशुई आहे ऐं ॿिया कई अहिड़ा फ़लसफ़ा आहिनि जेके चाइनीज़ फ़लसफ़ा आहिनि के जेके आहिनि से वियतनामीज़ फ़लसफ़ा आहिनि किन थाई जे मुख़्तलिफ़ माण्हुनि यानी जेके गौतम बुद्ध जा जेके पोइ लॻा हिन दुनिया में हाणे मुख़्तलिफ़ रस्तनि ते हली पिया आहिनि उन्हनि वरी अहिड़े क़िस्म जूं साइंस ईजाद कयूं आहिनि ऐं उन्हनि साइंस मां हुननि रंगनि खे कैफ़ियतुनि जा नाला ॾिना आहिनि त जीअं ॻाढ़ो रंग इनकलाब जी निशानी आहे ऐं शहादत जी निशानी आहे जी जी ऐं येलो ज़रदो रंग मिल जोल जी निशानी आहे तंहिंजे करे माण्हू लाउंज में येलो रंग हणंदा आहिनि ऐं ग्रीन रंग सावक जी ऐं हेल्थ जी निशानी आहे त अहिड़ी तरह सां पर्पल जेको आहे उहो लव जी निशानी आहे ऐं पिंक जेको आहे सो माना जेको चवंदा आहिनि न त माण्हू शर्माईंदी आहे जेका महबूबा त उहा उनजी निशानी आहे त मां इहो चाहियां थो त अॼु असल में इत्तेफ़ाक़ सां अॼु मुमताज़ साहिबु ॻाढ़ो रंग पायो ऐं मूंखे बि इत्तेफ़ाक़ सां कोई इहो इंटेंशनल कोन हो त आउं चाहियां थो त साईं ॿुधाए त साईं जो पसंदीदा रंग कहिड़ो आहे उनजे पुठियां कैफ़ियतूं कहिड़ियूं आहिनि मां ज़रूरु चवंदुसि ॻाढ़ो रंग छाजी निशानी आहे साईं इनकलाब ऐं उन खां सवाइ जेको आहे सो माना टारगेट मंज़िल हा त पाण मंज़िल जी निशानी आहे पाण ॻाढ़े रंग वारा जेको आहे दोस्त हा अच्छा वाह वाह फेवरेट कलर आहे वाह वाह बहितरीन हा हा छो त मां इहो चवणु पियो चाहियां त मुंहिंजी शख़्सियत में इहो आहे त रेड जो कलर आहे न पोइ हुन जूं कुझु खामियूं बि थियनि थियूं त इहो आहे त उन में माण्हू मां करे मिसाल ॾींदो आहियां त जीअं तव्हां जंगल में 4-5 दोस्त हुजनि विञाइजी वञनि त जेके ब्लू कलर वारा या ग्रीन कलर वारा दोस्त हूंदा आहिनि त उहे ज़ारा उन्हनि जी अप्रोच थोरी ऑर्गनाइज़ ऐं मैनेजरल थींदी आहे त हाणे गुम थी विया आहियूं रस्तो कीअं ॻोल्हे पोइ चवंदा त भई जेकॾहिं 4 दोस्त आहियूं त 4 तरफ़ वञो उत्तर ॾखण ओलह ओभर जेको रस्तो नज़र अचे मोटी अची ॿुधाए सभु ओॾे हलंदासीं हिकिड़ी पॉइंट रखंदा आहियूं पर जेके ॻाढ़े रंग वारा कलंदरी जेके माण्हू आहिनि उहे छा कंदा आहिनि वण ते जेके लीडर हूंदो त वण ते चढ़ी चोटी ते चढ़ी पाण वेंदो ॾिसी चवंदो हे रस्तो त हलो बाबा वाह वाह पाण सॼी तरफ़ सां हलो बिल्कुलु हक़ीक़त आहे पाण उन कलर जे करे दोस्त करे अराह बि थींदा आहिनि नाराज़ बि थींदा ऐं आहिनि जेको हा छो त असांखे करे के मंज़िल या के विजनरी शयूं अहिड़ियूं नज़र ईंदियूं आहिनि जंहिंजे लाइ चवंदा आहियूं थोरी कदम विख तकड़ी वधाइजे त उन में कुझु दोस्त सॼो सभिनी खे गॾु खणी हलण जे लाइ त वरी पोइ उनजे पेस ते हलणो थो पए जी तव्हां ॾिठो त जेको आहे सो मुमताज़ साहिब सां असां मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल कई असांजो ख़्यालु हो त हीअ 3-4 मिंटनि जी का असां टॉक शुरू कंदासीं ऐं हीअ नदीअ जे किनारे ते जंहिं ते वेठा आहियूं इन जी ख़ूबसूरत हवा ऐं ख़ूबसूरत मौसम जे करे बि ख़्यालात जेके आहिनि से मुख़्तलिफ़ रिफ्लेक्शन अख़्तियार करे विया ऐं असांजी कचहरी काफ़ी डिघी थी वई त मुमताज़ साहिब सां हीअ 2 डिघियूं कचहरियूं मुंहिंजूं थियूं आहिनि हिते एडमिंटन में त उहे मां तव्हां सां शेयर कंदुसि ऐं शेयर करियां पियो ऐं तव्हां इन बारे में जेको आहे सो फीडबैक ॾींदा जेकर त वॾी महिरबानी थींदी जेको यूट्यूब ते जीअं ही हले थो असांजी टॉक ऐं असांजो जेको गुफ़्तगू त उन में भले हेठां ई तव्हां असांखे इन जी जेकर का फीडबैक ॾींदा त वॾी महिरबानी ऐं वरी आउं तव्हां सां मिलंदुसि जेतिरो हिन वक़्तु आउं कैनेडा में पंहिंजी हिकिड़ी हॉलीडेज़ ते लथियलु आहियां उन मां केतिरी शयूं मूं तव्हां सां शेयर कयूं आहिनि ऐं अञा बि जेसिताईं आउं हिते आहियां तव्हां सां कुझु न कुझु का नई ॻाल्हि शेयर कंदुसि वॾी महिरबानी तेसिताईं साथ सलामत